में असां थी गुज़री वयूं। न तव्हांजो ॼम कहिड़े ॻोठ में थियो? मुंहिंजो उतरे अछड़थर में। कहिड़े सन में अंदाज़न? सन मुंहिंजे 1942 जो मार्शल आर्ट। माना मार्शल आर्ट 1942 में तुंहिंजी ॼम आहे? जी हाँ। पोइ तव्हांजा माइट वालदेन पोढ़ा जेके बुज़ुर्ग आहे छो त अछड़थर में जी जमायत ॿी लोढ़ा हा जेल हा इन इलाइक़े जा माण्हू हिकिड़ा त हे जेके गाज़ी तव्हां ॿुधाया अब्दुल्ला फ़कीर वारा हुआ, लुकमान वारा हुआ, शिखे वारा हुआ, सोरा फ़कीर वारा, पर ॿी जेका जमात रहंदी त उन्हनि ते भला का तकलीफ़ हुई? तकलीफ़ साईं वॾी उन ते जेको इहा तकलीफ़ ॿुधाए। इहा छा हो त माण्हू हिकिड़ा त गाज़ी थी विया, हिकिड़ा जेके वेठल आहे भॼी हेॾा वॾा ॻोठ आहे जहिड़ो खिपरो आहे या सांगड़ एॾनि ॻोठनि में अची पिया त उन जेका नालनि में बचिया, ॿिया जेके भॻा थिए इंडिया ट्रिपी आहे माना सरहद हिंदुस्तान ऐं पाकिस्तान जो दंगो हो न उनखां जेको पर ट्रिपी हो उन ॾे बि कान ते वई। शर्फ़ हुन अछड़े थर ते हमिलो हुयो, तंहिंमें के वीचारा असांजा माण्हू गोलियूं लॻी मरी पिया। लूकस सॾींदा हो जेको ऑफिसर हुनखे जमायत सॾींदी लूकस बि नालो अलाए छा हुउसि, उहो घरनि खे बाहियूं ॾींदो हो। हिकनि में माण्हू हूंदा कॾहिं में कोन बि हूंदा, उहे मारे भॼी वेंदा, पोइ माण्हू भॼी वेंदा त उहे घर साड़े वेंदा। पोइ जेके माण्हू बचिया हुआसीं भॼी जेको दिकीअ जो दंगु पाकिस्तान टिपी इंडिया ॾे विया उहे बची विया, जेतिरी मार्शल आर्ट तेतिरी उॾाई रहिया। वरी जॾहिं लथी मार्शल आर्ट तंहिंखां पोइ वरी वापसि आया। माना चवण जो मक़सदु माल मता जेके माण्हू हाली वीचारा दरबदर थी विया, हाली दरबदर लोढ़नि में पिया भला? लोढ़नि में जाम लोढ़नि पिया। हा। अव्हांजा माइट तुंहिंजे वालिद साहिबु लोढ़े हो? हा, मुंहिंजो ॾाढो हुयो। ॾाढो हो? जी हा। उहो कहिड़े लोढ़े में किथे तकलीफ़ हुई? उहो हिन खिपरिया लोढ़े में। खिपरिया लोढ़े में? हा, खिपरिया लोढ़ो हो, जोहियारो हो, इहे लोढ़ा जाम हुआ। पर ईअं हाणे पंहिंजे त्वारो जेको पोयो इहो पोयो पट आहे इन में भला आहे तहरीक जूं ॻाल्हियूं त हे फ़क़ीरनि जूं जेके चारि माण्हू अहम हुआ उन्हनि जूं आहिनि, पर इन खां पहिरीं जेके पीर सिंह पागार आहिनि माना कोटधणी बास आहे, मसंदणी बास आहे, वॾनि दौरनि जूं के दावतूं के अहिड़ी के शयूं के अहिड़ी नकुल अहिड़ी का रिवायतूं के ॻाल्हियूं ज़हन में अथई? साईं पीर सिंह रोज़े धनी रमतला जूं दावतूं सभिनी गादियुनि जूं सफ़र थर जा आहिनि, सभु आहिनि। ॿ सफ़र कया अथनि, हर हिकु गादीअ जा 2 सफ़र आहिनि, ॿिनि खां टियों कोन्हे हिकिड़ो बि कोन्हे। जेके फ़क़ीर ॻाल्हि कंदा से 2 सफ़र। ईअं थोरो सम्झाए कीअं भला केरु माना पीर सिंह भला मसंदणी जो दौरु आहे जेको नंढो पागारो हो, नंढी वही में पागारो थियो 1847 उन खां बाद में, त उन खां भला शुरूआत कजे त कहिड़ियूं दावतूं अव्हांजे तर ऐं अव्हांजे इलाइक़े जूं? अव्हांजी संगत कहिड़ी आहे? असांजे अछड़ोथर संगत। फ़क़ीर सोराब हींअर मुखा न ख़लीफ़ो सिद्दीक़ अहमद फ़क़ीर। हा, हाणे उन्हनि इन्हनि सफ़रनि जूं ॻाल्हियूं भला कहिड़ियूं ख़ासि ॻाल्हियूं? ख़ासि यादि मूंखे कान्हे। अॻिलनि सफ़रनि जो सफ़र त हुया, हिकिड़ो त पीर सिंह सूर्या बादशाह जो 6 महीना 7 ॾींहं ॻाल्हि कंदा फ़क़ीर जो सफ़र हुयो। हा, उहो जेको ॾिघो सफ़र पाण कयो। ॿियो जेको 6 महीननि वारो हो उहो बि 6 महीननि जो पहिरियों सफ़र लिखियो हुई, या मां कटाए ऐं महीने जो सफ़र पाण कयो। 5 महीना कटाए वियो। हिकिड़ो 6 महीने जो ॾिघो सफ़र उहो अहम हो, माना तहरीक शुरू करण खां पहिरीं उहो पीर साहिबु कयो हो जेको दरगाह खां निकितो इन सॼे इलाइक़े खां थींदो, ईअं थी पोइ पाण वापसि फिरी आया। वरी जेको ॿियो कयो ऐं पहिरीं दरगाह त लिखत 6 महीननि जी, पर पोइ सफ़र कई 1 महीने जो। पोइ अॻिते जीअं मुखनि खे पाण ॿुधायूं त असांखे दावतूं कटे शर्फ़ करे ॾियो 1 महीने जो, जंहिंमें 4 दावतूं मां पाण पंहिंजे ख़्याल ते वठंदुसि, बाक़ी ॿियूं अव्हां कटे ॾियो। हिकिड़ी भाणवारी, हिकिड़ी ख़लीफ़ो माधलाणी वारी, 2 नवां मुख रखिया ऐं आचार सोराब आचार फ़क़ीर मोची वियो, 2 इहे मुखनि छड़े थर जे, इहे 4 आउं वठंदुसि ज़रूरी। ॿियूं पोइ फ़क़ीर सलाह कई 6 महीने जो सफ़र छा करियूं, पोइ फिराद वधायो। फिराद अहिड़ी रखूं जेके हथ कढनि, तॾहिं 1000 रुपया रखियऊं चांदी फिराद, फ़क़ीर न हथ कढिया, कोन था थियनि। पोइ दावतूं कटिजी वियूं। राणो फ़क़ीर हो राजड़, उहो मिसकीन उन जो साईं मुंहिंजी दावत न कजां, आउं 1000 रुपया ॾींदुसि। पीर सिंह सूर्या वरी लथो, 80 रुपया हवेली जी चढ़ंदी पहिरें, उहा हाज़ुर करे आणिनई, बाक़ी फिराद 1000 5 फुटा गॾु कयां। फ़क़ीर खे सोराब खे चई नगर जमा ऐं फिराद बि राति जो चढ़ंदी ऐं नगर बि राति जो फिराद चढ़े खां पोइ नगर जी इजाज़त मिलंदी, जेको पीर सिंह जो हलंदो। फिराद 80 रुपया चढ़ी ऐं अर्ज़ु कयईं त फ़क़ीर खे त जमायत परे खाए, नगर जी इजाज़त पीर सिंह खां वठि जेतिरा ऐं फिराद गॾु कई आहे। नगर हली वियो, फ़क़ीर थियो त तुंहिंजे घरां उथी मुंहिंजे घर वेही रहियो, फिराद हुई कान। हेठि हिकिड़ी ॿिए हेठि पीर सिंह राति कटी, सुबुह जो 1000 त कई, फ़क़ीर आई कोन दावतूं, वियो हलियो। पीर सिंह सफ़र करे महीने जो दरगाह पहुतो,
उते अची मूंखनि खां पुछी भला फ़क़ीर जेको कोन आहे उन यार फिराद के भला उहा आई पाण जो वञो उनजो माल ज़ब्त करे ऐं फ़क़ीर खे वठी अचो फिराद पूरी करे अचो वरी मूंखनि खां त वेठो आहे घरु पोइ गऊं हुयूं विकिणायूं उठो विकिणायूं तॾहिं पोइ 1000 पूरो न थियो वरी जमायत चौकीअ में फोड़ी करे 1000 रुपया पूरो करे खणी आया फ़क़ीर खे ॾिनी हाज़ुर कयूं पीसी सूर्य भला हीअ 1000 रुपया फिराद हीअ फ़क़ीर पाण फरमाए फ़क़ीर छो भॼी वियो हिकु भला फिराद कान आई पे जमायत में घुमियुसि मथां मुख अची विया हा फिराद पूरी करे पाण निहारे पाण जे हुन मथां को राणी जी रिस करे हिकु राति 2 ॾींहं असांखे ॾटे ते कटाया आहिनि अच्छा थोरो इलाही ख़ैर